लिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना व मनजाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी किताबिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फ़सल्ला बल तु'सिरूनल हयातद दुनिया वल आखिरतु खैरुम व अबक़ा इन्न हाज़ा लफ़िस सुहुफ़िल ऊला सुहुफ़ इब्राहीम व मूसा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम बल्लगना रसूलुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व शफीअना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली मजहब हनफिया दारम मिल्लत हजरत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली आबे मिसल महबूब हक खलकी खुदा जहल खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही नूरी हुजन जो ही निशा आया तरोशन थियो जहां चमक्या ज़मीन आसमां कशफत जा बिजमालिही आनूर आका दर असल नूरी संदन सारो नस्ल सीरत सूरत बेमिसल हसनत जमी खिसालिही इदरीस न जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम आ ही विरद सुबह शाम आ सल्लु अलैहि व आलिही अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीइना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। बुलंद आवाज़ से दुरूद मुझे प्यारे हबीब पे पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीइना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझा मेहरबान भाइरो, प्यारा दोस्तों, बुजुर्गो, हिसाब खां वधीक मेहरबानियूं अणखुट एहसान अल्लाह जल शानहु अज़ बुरहानहु जा आहिनि। ख़ुसूसी निगाह करम सरवरे कायनात सय्यदुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात जी, जो हमेशा मुझे मुर्शिदन करीमन जे इन दरबार आलिया ते हेॾी अज़ीम शान महफ़िल मुनक़िद थींदी आहे। हिसाब खां मथे माण्हू अचनि था। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे कामिल वलीअ जी निगाह करम आहे, जो हर माण्हू जेको अचे थो सो अल्हम्दुलिल्लाह नमाज पढ़े थो, अल्लाह जो मिठो नालो वठे थो, सोने हबीब अलैहिस्सलातु सलाम जे मोहब्बत सां भरजी वञे थो। सुन्नत मुतहर जी पाबंदी, शरीयत पाक ते अमल ऐं रूहानी खज़ाना खणी वरंदो आहे। अवां पंहिंजी अखियुनि सां मंज़र ॾिठो पिए त क़ुरान करीम जा 51 हाफ़िज़ ऐं 14 उलमा हिन दरबार शरीफ़ जे इल्मी मेहरबानी जो नतीजो आहे। जाहिलनि वांगुरु बेदीनी नाहे, हिते इल्म बि आहे, अमल बि आहे, इख़लास बि आहे, ज़ाहिर बि आहे, बातिन बि आहे। अल्लाह ताला करे त असां तव्हांजो दिलियूं ॿिन्ही नेमतुनि सां माला माल थी रहनि। हिन असीम शान रूहा परवर इज्तिमा में मूं गुनहगार खे बि अल्लाह ताला हाज़िरी नसीब फरमाई आहे। मुर्शिदन करीमन जो दीदार थियो, अल्लाह जे काफ़ी कामिलन सालिहन आलिमन ऐं मुझे प्यारे पीर जे खुलफाए किराम जी ज़ियारत थी। अवां सभु जेके इश्क मोहब्बत वारा आहियो, अवां जो भी दीदार थियो। हिन महफ़िल में मूं अवां जे साम्हूं रब करीम जे कलाम करीम मां
जेके आयतूं पढ़ियूं आहिनि इन्हनि जे मुतल्लिक़ इंशा अल्लाह ताला अर्ज़ करे ऐं पंहिंजे बयान खे पूरो कबो। असां सभु अहल सुन्नत वल जमाअत वारा आहियूं। असांजो अक़ीदो लिकल ऐं छुपियल न आहे। हिते अक़ीदे में मिलावट न आहे। साफ़ खुलियल पक्का सुन्नी जंहिंजे दिल में ज़बान में या रसूल अल्लाह जी मौज हूंदी आहे। इहो सुभान अल्लाह त मुंहिंजे नंढे ॻोठ वारनि जो आवाज़ हुजणु खपे। ही जो मां लखनि जी तादाद में आया हो वॾो आवाज़ करे हथ मथे खणी थो सुभान अल्लाह। सहणे हबीब अलैहिस्सलाम जी मोहब्बत ईमान जो असुल असास आहे। इश्क़ रसूल वारी दौलत असांजे मुर्शिदनि करीमनि वटां मिलंदी आहे। पर रुगी ज़बानी ॾाड़ ॿटाक ठकावन हिते अमल बि आहे, इख़लास बि आहे, लिल्लाहियत बि आहे। त इश्क़ रसूल जी तक़ाज़ा जेका आहे उहा बि पूरी कई वेंदी आहे। चओ अल्हम्दुलिल्लाह। मूं जेके तव्हांजे साम्हूं आयतूं पढ़ियूं आहिनि उन्हनि में अल्लाह ताला ॿुधायो आहे त कामयाब केरु आहे। छा बयान फरमायो आहे? जवाब ॾियो। अल्लाह ताला मूंखे ख़ुशि रखे वॾे आवाज़ सां जवाब ॾियो। कामयाब केरु आहे? को चए थो मूं वटि भली गाॾी आहे त मां कामयाब आहियां। को चए थो मुंहिंजी भली शादी आहे त मां कामयाब आहियां। को चए थो मूंखे भली कारोबार आहे, तिजारत आहे, मां कामयाब आहियां। को चए थो मुंहिंजी भली ज़मींदारी आहे त मां कामयाब आहियां। अल्लाह ताला फरमायो त इहे आरज़ी ॻाल्हियूं, थोरे वक़्त वारियूं ॻाल्हियूं, इहे हक़ीक़ी कामयाबी न आहिनि। कामयाब केरु आहे? जंहिंखे मां अल्लाह कामयाब छॾियां। या अल्लाह भला तूं ॿुधा केरु कामयाब आहे? कंहिंजी हक़ीक़ी कामयाबी आहे? अल्लाह से इन्हनि आयतुनि में बयान फरमायो आहे। तवज्जो सां ॿुधो छा इरशाद आहे। अल्लाह ताला फरमाए थो क़द अफ़लह मन तज़क्का व ज़कर अस्म रब्बिही फसल्ला। तहक़ीक़ कामयाब थियो जंहिं पाण खे साफ़ ऐं पाक बनायो, साफ़ पाक बणिजी वियो। ज़ाहिरी पलीतीअ खां बि पाक, बातिनी खबासत खां पाक, कल्ब जे गंदगी खां पाक, ज़ाहिर बि पाक बनाए, बातिन बि पाक बनाए। इहो यकीनन कामयाबी जो पहिरियों असूल ऐं पहिरीं शइ इहा आहे। असां वटि ख़ुदा रहम करे असांजे मुर्शिदनि करीमनि जो एॾो मिठो तरीक़ो आहे, सुहिणो तरीक़ो आहे। तरबियती प्रोग्राम रखिया वेंदा आहिनि। उन्हनि में माण्हुनि खे मसाला सम्झाइबा, निमाज़ रोज़े जा, वुज़ूअ जा, पाकाई जा, अल्लाह ताला जे दीन जूं जेके ज़रूरी ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे थोरे टाइम में अहिड़ो ट्रेंड कयो वेंदो आहे, अहिड़ो होशियारु कयो वेंदो आहे जो उहे हर पलीतीअ खां परे रहंदा आहिनि। हबीब करीम जा उम्मतियो, ज़ाहिरी पलीतीअ खां बचण इहा बि ज़रूरी आहे। हदीस पाक में आयो मुंहिंजे सुहिणे हबीब अलैहिस्सलाम जी ज़ात पंहिंजे खच्चर मुबारक ते सवार हिकिड़े अहिड़े मक़ाम खां लंघिया जिते कुझु माण्हू दफ़न थियल हुआ। साईं करीम अलैहिस्सलाम उतां ई लंघिया। हबीबनि जी सवारी वारो खच्चर जंहिंखे मां बाबरकत चवां, शानदार चवां, जेतिरी तारीफ़ कयां ओतिरी थोरी आहे। उन खच्चर मुबारक अहिड़ो त्राह खाधो, एतिरो छिरक छॾियो जो महबूबनि फरमायो त जे मां पंहिंजे सिर न हुजां हा, ॿियो को वेठल हुजे हा त किरी पवे हा। एॾो त्राह खाधो। सहाबनि पुछियो या रसूल अल्लाह छाजे करे त्राह खाधई, छाजे करे छिरक छॾियई? ॾिसण में को जानवर कोन आयो, अॻियां को शींहं, को बघड़ नज़र कोन आयो, का बि शइ निकिरंदी नज़र कान आई। छाजे करे त्राह छॾियई? पाण फरमाइनि था पिया इहे जेके कबरूं आहिनि
इन ॿिनि क़बरुनि में ॿिनि शख़्सनि खे अल्लाह जो अज़ाब थी रहियो आहे। उन अज़ाब खे मुंहिंजे खच्चर ॾिठो आहे, उन अज़ाब जी कैफ़ियत ॿुधी आहे, तॾहिं हिन ट्राह खाधो आहे। अदा कंहिं ॾिठो कंहिं ॿुधो महबूब जे सवारीअ वारे खच्चर जागो था न कोन था जागो। वॾे आवाज़ सां ॻाल्हायो भला। मदीने वारे मीर जे सदके रब्बुल आलमीन जी महिरबानी थी आहे जो हेड़े शानदार इज्तिमा में इकट्ठे थिया हूं। हिकु अल्लाह जे कामिल मुकम्मिल वलीअ जे दीदार जी दौलत मिली आहे त पोइ सुस्ती हुजणु न खपे। उन गॾ या खच्चर ते या ॾाचीअ ते या घोड़े ते जंहिं ते बि मुस्तफ़ा करीम जा कदम लॻा उहा एतिरी शानदार शइ बणिजी थी वञे जो उन खच्चर जी निगाह कबर वारनि जे अज़ाब खे ॾिसी रही आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। न चवंदे त बि मां छॾींदोसांइ न, तंहिंजे करे सुठो अथई त चवंदो हल त जल्दी आज़ाद थी वञे। मिली जुली दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अब अच्छा था पढ़ो या रसूल अल्लाह, क्या था पढ़ो। वो के मौलवी या कन कन पीरन नाम निहादन जा मुरीद पांच मुहसा धक्का ॾींदा आहिनि। बस सुनी थोड़ी सुभान अल्लाह। अची उन्हनि जा मुरीद जो भॻा आहिनि। हो वठी जो मुंहिंजे सजण पीर जे दरवाज़े ते पहुता त हाणे छा चवनि। ॿियो रस्तो कोन्हे, ॿी वाट कान्हे, ॿी गली कान्हे। हिकिड़ो चङो भलो हिकिड़े पीर जो मुरीद पियो चवे यार मौली साहब खे न इहो पीर न हुजे। हा वाह वाह थी वञे। हा मूं चयो मुंहिंजी वाह वाह थी इन सजण जे सदके आहे। सुभान अल्लाह चओ वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ, खुली खुली सुभान अल्लाह चओ। हिते रिया नाहे, हिते मुनाफ़िक़त नाहे, हिते रुगी ज़ुबानी ठका नाहिनि। हिते इल्म बि आहे, अमल बि आहे, इख़लास बि आहे, मदीने जे मीर जो इश्क बि आहे त मुहम्मदी फैज़ जो समुंड वारियूं छोलियूं बि आहिनि। पंहिंजे मुंहं सां तिर तिर करण वारो अचे हिते निहारे, अचे हिते ॾिसे, अचे हिते ॾिसे हैरान थी वेंदो त कीअं मुंहिंजे कामिल मुर्शिद दुनिया खे मदीने जे मीर जे इश्क जी दौलत ॾेई मालामाल करे छॾियो आहे। सुभान अल्लाह चओ, सुभान अल्लाह चओ, सुभान अल्लाह। अबा सभई मिली था पढ़ूं, छा था पढ़ूं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾी आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जंहिं सवारीअ ते मदीने वारे कदम रखिया। सुभान अल्लाह चओ, सुभान अल्लाह चओ। अबा रब जी प्यारनि जा कदम जंहिं शइ ते बि लॻनि उहा बरकत वारी चओ। हा ॾाढा चओ। अल्लाह ताला फरमाए थो वलियादियात दबहा फलमुरियात कदहा फलमुगीरात सुबहा फअसरन बिही नक़आ फवसतन बिही जमआ वल आदियात कसम डोरंदड़नि घोड़नि जो
जेके असहाब किराम जी सवारी बन जंदा हा, जंग असहाब सगोरा सवार थींदा हा, जंग जे मैदान में भजंदा हा, हांभारो हणंदा हा, मिट्टी उॾाईंदा हा, उन्हनि जे पेरनि में लोही नाल लॻल हूंदा हा, जॾहिं पत्थरनि ते हलंदा हा चिंगूं निकिरंदियूं हुयूं। अल्लाह फरमाए थो इन घोड़नि जो कसम मां पुछां थो जंहिं घोड़नि ते सहाबी सवार थिया उहे शान वारा आहिनि, पर जन ते ख़ुदि मदीने वारो सवार थिए ॿुधा त हे शान वारा आहिनि या न? चओ सुभान अल्लाह, चओ चओ सुभान अल्लाह। कॾहिं मरी विया? न न, कल्ह मरी विया। सुभान अल्लाह। दरवेश आहे। ॿुधो मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं असहाबी सगोरो घोड़े ते सवार थिए त उहो शान वारो आहे। हज़रत इब्राहिम, मकान इब्राहिम तां ॿुधो आहे क़ुर पाक में, उन पत्थर ते पेर रखे त पत्थर शान वारो आहे। हज़रत बीबी हाजरा सफ़ा मरवे ते कदम रखे त सफ़ा मरवा शान वारा आहिनि। मदीने जो आका मक्के मदीने जे पाक मिट्टीअ ते कदम रखे और मिट्टी शान वारी आहे। पर ॿुधान अबू बकर सिद्दीक़ जो शान छा हूंदो जो मदीने जे मीर खे कुल्हनि ते खणी गार में पहुचाए रहियो आहे। अल्लाह अकबर। या सय्यदी या रसूल अल्लाह। नारे तहकीक, नारे तहकीक। नक्शबंदियो कहिड़ी बि गादी सां वाबस्ता हुजो, सुहिणो अबू बकर सभिनी जो मुर्शिद आहे। चओ सभिनी जो। ॾाढा त चओ ख़ुदा जो कसम सिद्दीक़ अकबर जो सीनो आहे, जंहिं लाइ मदीने वारे फरमायो मा सब्बल्लाह फी सदरी शैअन इल्ला सब्बतहु फी सदर अबी बकर। जेकी रब्बुल आलमीन मुंहिंजे सीने में पलटायो आहे उहो मूं अबू बकर जे सीने में विझी छॾियो आहे। मां अर्ज़ करे वञा थधे ज़हन सां ॿुधो, सुन्नी सॾाइण वारो या रसूल अल्लाह बि असांजो नारो आहे। सहाबनि जे शान वारो बि असांजो नारो आहे। जे सहाबनि जे दरवाज़े खां हटी वे त न फैज़ मिलंदी न मदीने वारे जो दीदार नसीब थींदी। तव्हां सिंध जा वली निहारियो, कामिल वली निहारियो, ख़ुदा जा प्यारा निहारियो। रूह ज़मीर ते हींअर जेकॾहिं समुंड वांगुरु छोलियूं हणे थो त फैज़े गफ़ारी थो हणे। आहे या न? ॾाढा त ॻाल्हि। मुंहिंजे सुहिणे पीर हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह जा मुर्शिद, हज़रत सजन साईं जा मुर्शिद, हज़रत हबीब करीम जा प्यारा हज़रत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार उर्फ़ पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जन जे फैज़ खे जेके माण्हू चवंदा हुआ अल्लाह छा थो करे पीर सुरमू पाए आयो आहे, फलाणो करे आयो आहे, जेके साईं जी मुखालफ़त कंदा हुआ, वात फाड़े गिलाऊं कंदा हुआ, अॼु उन जवान जे मुरीदनि जे दरवाज़नि ते धिका पिया कनि। छो त उन सां मदीने वारे जी महिरबानी कंहिंजी नथो ॻाल्हाए, कंहिंजी फरमाए थो लाई दिलबर दिल विच तेरे तेॾे देखण दे विच फेरे। इहे आशिक न आहिनि, इहे सुन्नी न आहिनि त पोइ दुनिया ते सुन्नी आहे ई कोन को, पोइ दुनिया ते आशिक आहे ई कोन को, पोइ दुनिया ते मोहबत वारो आहे ई कोन को। इहे आशिकाने रसूल आहिनि जन माण्हुनि जे दिलनि जे अंदरि मोहम्मदी इश्क जा डेरा बणाए छॾिया आहिनि। मुंहिंजे हबीब करीम जे मोहबत वारो सिद्दीक़ सुहिणे जो प्यार, नबी पाक जो प्यार, सिद्दीक़ जी तारीफ़, नबी पाक जी तारीफ़, नबी पाक जी तारीफ़, अल्लाह जी तारीफ़। मुझे कामिल मुर्शिद हज़रत सजन साईं दामत बरकातुहुल आलिया जी सीरत निहारियो,
सूरत निहारो, किरदार निहारो, गुफ्तार निहारो, अखलाक निहारो, अहमाल निहारो। अजीब मिजाज आ, सोचे सोचे भली रूए ज़मीन ते घुमो, पर हीअ शइ बि आहे, हीअ शइ बि आहे। मां त सभिनी बुज़ुर्गनि जे दरवाज़नि ते वेंदो आहियां, जलसा थींदा आहिनि, मुलाक़ातूं थींदियूं आहिनि, पर रब्बुल आलमीन थो ॼाणे जीअं जीअं ॿियनि दरगाह जो दीदार थींदो आहे, तीअं वरी मुर्शिद पंहिंजे जी मोहबत वधंदी आहे। छो त यादगिरी पवंदी आहे त वाह सजन, तुंहिंजो अमल, तुंहिंजो इल्म, तुंहिंजो अकुल, तुंहिंजो अखलाक, तुंहिंजो किरदार, तुंहिंजी रफ़्तार, तुंहिंजो फैज़, तुंहिंजी दिलनि जे मथां हुकूमत लॻी पई आहे। दुश्मन जा मोहबत बंद थी विया आहिनि, निहारे चवनि था सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, हिन जान जो मक़ाम ई निरालो आहे। हिन हस्ती खे पंहिंजी मोहब्बत वारी दिल ॾेई फैज़ वठूं, रूहानियत वठूं, अल्लाह जो विसाल हासिल कयूं, रब करीम खे राज़ी बनायूं, मदीने वारे खे राज़ी बनायूं। ॻाल्हि परे पई वञे, अर्ज़ पे कयुमि त अल्लाह ताला जे प्यारे हबीब जंहिं खच्चर ते पाक पेर रखिया, सारी फरमाई, उन खच्चर जी बि एतिरी निगाह हुई जो कब्र जे अंदरां थींदड़ अज़ाब ॾिसे पियो। भला जी सारीअ जी निगाह इहा आहे, ॻाल्हाइण छॾियो न, चाचे खे विहारियो, विहारियो, हिकिड़ा ॿुढड़ा ॾो अचे विहंदा पहिरीं सफ़ में, पोइ जे गड़बड़ेशन थिए त वञनि काॾे, हाणे तकलीफ़ थिए थी न। हाणे हिन लश्कर मां निकिरण को सवलो आहे छा? दुरूद शरीफ़ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾी आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका। सार जी निगाह एतिरी आहे त सार जी निगाह छा हूंदी? चओ सुभान अल्लाह। पाण फरमाए था इन्नी अरा मा ला तरऊन, जेकी तव्हीं न ॾिसंदा आहियो मां मुस्तफ़ा ॾिसंदो आहियां, जेकी तव्हीं न ॿुधंदा आहियो मां मदीने वारो ॿुधंदो आहियां। हिकिड़ो मदीनी मुनव्वर मां किताब मिलियो, ऐनल ख़ाशिऊन फ़िस्सलाह, नालो किताब जो, सुठी चङी साइज़ आहे, अरबी में आहे, लिखियो बि मदीने वारनि। किथे वारनि? चयो त सही, लिखियो बि मदीने वारनि आहे, मिलियो बि मदीने मां आहे, छपिजे बि मदीने में थो। चओ सुभान अल्लाह। हाणे अल्हम्दुलिल्लाह सऊदी हुकूमत जा बि कुझु कन थधा थिया आहिनि त ॿेली ही जेके गड़बड़ेशन वारा मुल्ला आहिनि न, इहे हरू भरू था सिधो कनि, सुन्नत जमायत वारा वाकई मुस्तफ़ा जा आशिक़ आहिनि। टिनि जुल्दनि में हिकिड़ो किताब छपियो मदीने में, फ़ज़ाइलुल मदीनतिल मुनव्वरा, उन जे मथां जिते नालो लिखियल आहे उन नाले जे हेठां सोनहरी अखरनि में, खुलियल अखरनि में, चिटनि अखरनि में लिखियो पियो आहे त मसीरतुन इलल मदीना अहब्बु इलैया मिन मिअतै तवाफ़िन बिल बैत। बुज़ुर्ग यहया बिन मईन वॾो मुहद्दिस गुज़रियो आहे, उन जो इरशाद लिखियो पियो आहे त मदीने ॾे हिकु पंधु करे वञणु काबे करीम जे 200 तवाफ़नि खां मूंखे वधीक प्यारो आहे। वॾी आवाज़ सां कोन चई, छा थो सम्झी? विद्यार्थी विद्यार्थी जंहिं वीचारे खे घर मानी कान मिले सो असांखे विद्यार्थी। अरे मदीने जो आलिम अञा ज़िंदह वेठो आहे,
लिखण वारो मदीने यूनिवर्सिटी में उस्ताद आहे, किताब मदीने में छपियो आहे, हर कुतुब खाने ते रखियो आहे। लिखे तो हिकिड़ो पंध मदीने रे करण काबे जे बिन समन तवाफन खां वधीक प्यारो आहे। चओ सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ। तॾहिं उर्दू में हिकिड़ी अल्लाह जे बाने जो ॿोल आहे, ॿुधो त सभु वेठा आहियो, पर मां बि मिड़े पंहिंजो नालो मदीने वारे जे सना खाननि में ॻणायां। अवल दुरूद पढ़ो त ॿुधायांव, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾो आवाज़ कयो, मुंहुं खोलो, पढ़ो सभई बुलंद आवाज़। या हबीब अल्लाह। छा सोचे मोहब्बत वारो ॿुधंदे न पक अल्लाह ताला अजुर ॾींदो। यकीन आहे त न कामिल अकमल वलीअ जे दरवाज़े तां रूहानी खज़ाना खणी इंशाअल्लाह मोटंदासीं। हीअ मोहब्बत वारी महफ़िल आहे, इन जे मौज़ूअ ते प्यारी नात आहे, सुठी नात। चैथो महफिल ज़िक्र नबी का मंजर कैसा लगता है। सभई जो सुभान अल्लाह। लाउड वारो कंहिंमहिल बड़ी खुटाए थी, आवाज़ खोल, बेली कंजूसा न कर। महफिल ज़िक्र नबी का मंजर कैसा लगता है। केॾो सुहिणो मंजर आहे। महफिल में मौजूद है आका ऐसा लगता है। महफिल में मौजूद है आका, महफिल में मौजूद है आका ऐसा लगता है। चलो सुभान अल्लाह। शहर नबी की बात न पूछो, उसकी बड़ी है शान, उसकी बड़ी है शान। मुझको मदीना, तुझको मदीना, सबको मदीना, मुझको मदीना, खुलते बरी का नक्शा लगता है। मुझको मदीना नक्शे खुलते बरी का नक्शा लगता है। महफिल ज़िक्र नबी का मंजर कैसा लगता है। ॿुधंदे या बस कयूं। वाह जवान वाह, वाह अल्लाह जा बांधड़ा वाह। इश्क वारे जी बोली से निहार। इश्क नबी में जो मर जाए वो कब मरता है, वो कब मरता है। दिल की दीद से जो से देखे जिंदा लगता है। दिल की दीद से, दिल की दीद से, दिल की दीद से जो उसे देखे जिंदा लगता है। महफिल ज़िक्र नबी का मंजर कैसा लगता है। महफिल में मौजूद है आका ऐसा लगता है। हबीब जी मोहब्बत वारो, इश्क रसूल वारो। अल्लाह ताला जी ज़ात बरकत हबीब जो शहर अजीबा। उन्हें ऐनल खाशून फ़िस्सलाह किताब में लिखें
त नबी पाक अॻियां बि ॾिसंदा आहिनि, पोयां बि ॾिसंदा आहिनि, पर मुस्तफ़ा जे हिन पाक ॿिनि कुल्हनि में सुईअ जी पाखड़ी खां वधीक सनरियूं कुदरत वारे नज़रूं रखियूं हो, जो हिन पासे बि ॾिसंदा हुआ, हिन पासे बि ॾिसंदा हुआ। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा भाउ जंहिं खच्चर ते सवार हुआ, उन खच्चर ट्राह खाधो, उन खच्चर छिरक छॾियो। सहाबन पुछो या रसूल अल्लाह ये ॿई क़बर में कहिड़े अज़ाब में आहिनि, छो था अज़ाब कया वञनि? पाण फरमाए त हिकिड़ो चुगलखोर हो। छा हो? ॾाढा था ॻाल्हायो, वॾे आवाज़ सां था ॻाल्हायो। हिकिड़े जी ॿिए खे, ॿिए जी टे खे माण्हुनि खे वेढ़ाईंदो हो, जेड़ा कराईंदो हो, मिटी माइटी फिटाईंदो हो, दोस्ती जा ताल्लुकात ख़त्म कराईंदो हो, अल्लाह जे वलीअनि जे लाइ बदगुमानी पैदा कंदो हो, बुज़ुर्गनि जे लाइ शक शुबहा पैदा कंदो हो। कान यमशी बिन नमीम, चुगलखोर हो। उन चुगलखोरीअ जे करे अल्लाह ताला उनखे क़ब्र में अज़ाब पियो कराए। साईं ॿियो छा जे लाइ? साईं फरमाए था ॿियो पेशाब जे कतरनि खां परहेज़ न कंदो हो। पेशाब जा फुड़ा लगंदा हा, कतरा लगंदा हा, पलीद थी सुम्ही रहंदो हो, जान गंदी बंदी वेंदी ही। उन पलीदीअ जे करे क़ब्र में अज़ाब थी रहियो आहे। अल्लाह फरमाए थो पाक साफ़ रहण वारो जेको पंहिंजे ज़हर खे बि पाक बनाए, पलीद खां पाक रहे, हराम खां पाक रहे, हर शइ खां पाक रहे, उहो मूं अल्लाह जे दरबार में कामयाब। जागो पिया। हराम जा कपड़ा, हराम जो खाधो, हराम जो मुसलो, हराम जी तस्वीर असर न कंदी। चो असर काढिया चो रिश्वत खोरो, याद खाइण वारो, मिस्कीन जे रत खे पीअण वारो, न तुंहिंजे दुआ जो असर रहंदो, न तुंहिंजी इबादत कंदी रहंदी। मुंहिंजा दिल भर नबी फरमाइनि था हमरा जे बदन ते कपड़ा हराम आहिनि, खाधो हराम जो आहे, हथ मथे खणी दुआ थो घुरे या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। अल्लाह फरमाए थो मलाइको इन जो लिबास हराम मवा, इन जो खाधो हराम मवा, इन जी दुआ मथी न ईंदी, इन दुआ खे मोटाए इन जे मुंह में हणो। जागो पिया। होशियार आहियो तिजारत में, ज़राअत में, कहिड़े कम में बि कोशिश कर त पलीती शइ न अचे, ख़राब शइ न अचे, हराम शइ न अचे। खाधो पाक हुजे, कपिड़ो पाक हुजे, बदन पाक हुजे। ही ज़ाहिरी पाकाई आहे, ही ज़ाहिरी सफ़ाई आहे, जंहिंखे मिली वई तंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। हज़रत बादशाह पीर सुहिणो चओ सुभान अल्लाह। ॾाढा ॾाढा पीरनि जो पीर मुहियुद्दीन मीर, अंदर जो अक्सीर, दिल पर दस्तगीर। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। बगदाद में जने पढ़े पियो, नंढी उमिरि ही, नौजवान ही, साईं फरमाइनि था हलाल खाधे ला, हलाल ग़िज़ा जे ला शहर खां ॿाहिरि निकिरी वियो आहियां। का हलाल शइ मिली वञे, हलाल ग़िज़ा मिली वञे, हलाल खाधो मिली वञे, पोइ खावां न त बुख भली आहे। साईं फरमाए थो वेंदे वेंदे हिकु अहिड़ी जाइ ते पहुचां जिते मूंखां अॻु में कई अल्लाह जा ॿिया वली हुआ, उहे बि हलाल रोज़ी जे तलाश में हा, ॿी का शइ न मिली आहे। पोइ वणनि जूं पारूं कढी चूसे पंहिंजे पेट खे पालियो अथऊं, पर अल्लाह जे ज़ात खे नाराज़ न बनायो। हाणे सी कुकड़ तरियल, छेला भोगल, पल्ला फर्स्ट क्लास ठहियल, हाणो खणी चको त हराम जो माल।
रिश्वत जो माल, व्याज जो माल खाई ओगरायूं प्राडियूं। यार ॾाढी टेस्टी मानी हुई। बोरची को फस गिलास हो, यो फस गिलास ॾुखियो आहे। दाल मानी मिले, सादो खाधो मिले, पर मिले हलाल त राज़ी थे मदीने जो लजपाल, राज़ी थे रब्बे ज़ुल जलाल। ज़ाहिरी सफ़ाई, ज़ाहिरी पाकाई, ज़ाहिरी सुठाई। अल्लाह फरमाए तो कद अफ़लह मन तज़क्का, ओह यकीनन कामयाब आ, पक्का कामयाब आ। जंहिं पंहिंजे ज़ाहिर खे बि साफ़ बनायो, बातिन खे बि साफ़ बनायो, अंदर खे साफ़ बनायो, क़ल्ब खे साफ़ बनायो। चओ सुभान अल्लाह। खुदा वारनि खां दुआऊं घुरऊं त महबूब सोना मुर्शिद दुआ कर अल्लाह असांखे हलाल रोज़ी ॾे। मदीने हलो त हली मदीने वारे खे अर्ज़ु कयूं। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। ॾाढा नथो चई, थकिजी पियो हई। फ़कीर आशिक़ रसूल मोहब्बत वारो फ़कीर, तूं जे थकिजी पई त मूं जहिड़ो गुनहगार त सवेर थकिजी पवे न। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा चयो मोहब्बत वारे? चथो उसकी सखावत का क्या कहना है, वो बड़े जवाद। न चई सुभान अल्लाह। सवेर खां मौलाना मुफ्ती अब्दुल रहीम तव्हांखे घणो ॻाल्हायो, मां सम्झां थो न। मां थोरो टाइम वठंदुसि, छो त मुंहिंजे कामिल मुर्शिद जो तरीक़ो ई निरालो आहे। ईअं कोन्हे त सॼी राति पिया मौलवी तव्हांजो मथो खाऊं, पोइ सुबुह जो फजर जी निमाज़ बि छुटी, जमात बि छुटी। हिते निज़ाम ई निरालो आहे। 12 बजे ब्रेक हणो, 4 बजे उथो, तहज्जुद पढ़ो, क़ुरान पढ़ो, ज़िक्र कयो, त ही जहान बि भलो, हू जहान बि भलो। शायर छा फरमायो? उनकी सखावत का क्या कहना है, वो बड़े जवाद। मुझे हबीब जी सखावत अजीब है। उनकी सखावत का क्या कहना है, वो बड़े जवाद है, वो बड़े जवाद। उनकी अता का एक कतरा भी दरिया लगता है। उनकी अता का, उनकी अता का, उनकी अता का एक कतरा भी दरिया लगता है। महफिल में मौजूद है आका, ऐसा लगता है। तो सुभान अल्लाह। बातिन जी सफ़ाई, रूहानियत, क़ल्बी फैज़ वो कामिलन वलियन खां मिलंदो आहे। मुंहिंजे सजन पीर जो तरीक़ो निहारियो, बेअन ही हज़रत सोहना साईं वारो तरीक़ो आहे। हज़रत सोहना साईं जो तरीक़ो, बेअन ही पीर मिठा साईं जो तरीक़ो आहे। इस सिलसिलो हलंदे हलंदे हज़रत अबू बकर सिद्दीक़ ताईं पहुचे थो, उनजे वास्ते सां मदीने वारे सां मिलंदो आहे। चओ सुभान अल्लाह, चओ चओ सुभान अल्लाह। ज़ाहिरी सफ़ाई बि हुजे, बातिनी सफ़ाई हुजे, अल्लाह जे वलीअ सां निस्बत हूंदी, मोहब्बत हूंदी, प्यार हूंदो, उन्हनि जी निगाह निगाह कॾहिं कंहिंजे सम्झ में न अचे, बाबा निगाह में वरी छा हूंदो, नज़र में छा हूंदो? मां अर्ज़ु कयां त कॾहिं कॾहिं को माण्हू बीमार थी पवंदो आहे, को ढगो ढेर बीमार थी पवंदो आहे, पोइ छा थियो तो वारे दांत खे? जैसे नज़र लॻी अथसि। छा चवंदा आहियो? अब ॾाढा त जवाब ॾे। हाँ नज़र, कंहिंजी नज़र? ओ फलाणो जेको अथई न, इहो सॼो ॾींहुं पैदा रोल, इन जी नज़र। मां चवां थो नज़र हक़ आहे, क़ुरान मां साबित आहे। सूरत यूसुफ सगोरी पढ़ो, हज़रत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे बचनि खे छा फरमायो?
मुझा बचड़ा मिस्र में वञो पिया। ला तदखुलू मिन बाबिन वाहिदिन वदखुलू मिन अबवाबिन मुतफर्रिका। हिकड़े गेट खां न वञिजो, जुदा जुदा दरवाज़नि खां वञिजो, मतां कंहिंजी नज़र लॻी पवे। हबीब फरमाए था नज़र ज़हर गॾियल तीर आहे। मां तोखे अर्ज़ कयां मुंहिंजा भाउ पाण फ़ैसिलो ॾे। बेनिमाज़ीअ जी नज़र लॻे, बदमाश जी नज़र लॻे, फासिक फाजर जी नज़र लगे, जे बुरे जी नज़र में नुक़सान वारो पासो आहे त कामिल जी नज़र सां बेड़ा ई पार थी वेंदा आहिनि। अल्लाह अकबर। या रसूल अल्लाह, हक़ चार यार, या अलीजुल मुर्तज़ा, सोहणो दस्तगीर, मुझे हबीब जा आशिक़ो हेड़े निहारो। नजर 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 निगाहे वली में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। घणा कम आहिनि तव्हांखां अल्लाह ताला जा घणा कम वठंदो ऐं अल्हम्दुलिल्लाह में खां पोइ तफ़सीर शुरू थियो आहे। ॿिया बि केतिरा किताब लिखजी चुका आहिनि। काफ़ी दोस्त चवंदा त तूं वाइज बि करी, जलसनि ते बि सफ़र करी, लिखी के बि न वठो। मूं त महल खे छॾे मुंहिंजे दिलि भर जो दुआ ॾे निहारियो। अल्लाह जा दानो तफ़सीर अवां जे लाइ दलील आहे, हुज्जत आहे। को बि बदनज़र तव्हांखे क़ुरान पाक खोले अॻियां रखे तव्हां चओ भई बीह थधो थी मां तफ़सीर खणी अचां। तफ़सीर में पंहिंजी ॻाल्हि न हूंदी, हवाला हूंदा अरबी तफ़सीरनि जा, ॿियनि मुहक़िक़नि आलिमनि जा। पढ़ंदो त इंशा अल्लाह ताला अवां जो अक़ीदो बि कामिल रहंदो, यकीन बि कामिल रहंदो। मूं अर्ज़ बि कयो सफ़ाई जो, ज़ाहिर जी सफ़ाई, बातिन जी सफ़ाई। तवज्जो ॾे मुंहिंजा मिठा भाउ, अल्लाह सां नथो कामयाब केरु कद असलह मन तज़क्का। यकीनन उहो कामयाब आहे जंहिं पाण खे पाक साफ़ रखे, ज़ाहिरी सफ़ाई बि रखे, वुज़ू गुस्ल खां पाण खे मुनव्वर करे, पलीदीअ खां पाक रहे। अल्लाह ताला जी मेहरबानी नसीब थिए ऐं बातिनी पाकाई आहे जो मुर्शिद जी निगाहे करण सां, नूरानी नज़र सां कल्ब में सफ़ाई पैदा थिए, चमक पैदा थिए, रोशनी पैदा थिए। मुंहिंजा मुर्शिद आंगुर रखंदा आहिनि। छा रखंदा आहिनि? तूं बिजलीअ जो बटण हणंदो हई, बल्ब ॿारियां, राड ॿारियां, पखो हलायां त आंगुर हणंदो हई या ठोल ठोकींदो हुई। अब ॻाल्हायो त सही न, मतिलब मां कम कुल हाँ साइंसी दौर आहे, तरक़ी जो दौर आहे। आंगुर हणंदेसि या ठोल ठोकींदेसि। इहा आंगुर तुंहिंजी लॻी त सभु राडूं ॿरी वयूं। आंगुर लॻी त पंखा हली विया, आंगुर लॻी त एयर कंडीशन चालू थी वियो। मुंहिंजे कामिल पीर जी आंगुर लॻी त दिलि में अल्लाह जे ज़िक्र जो तारो चारो थी वेंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कद असलह मन तज़क्का, यकीनन कामयाब थो, यकीनन कामयाब थो। कद तहकीक जे लाइ बीठी आहे, केरु कामयाब थो? जंहिं पाण खे ज़ाहिरी बातिनी पाक बनायो, ज़ाहिरी बातिनी साफ़ बनायो। अल्लाह फरमाए थो वज़कर अस्म रब्बिही फसल्ला। अल्लाह जो मिठो नालो यादि करे पोइ निमाज़ पढ़ी। छा पढ़ी? नथो ॻाल्हाए। निमाज़ हबीबन करीमन जी हदीस आहे, तोखे करी लॻंदी पर मां हवालो ॾेई वञा, नोट करे छॾ। सिंधीअ में तफ़सीर तनवीरुल ईमान 29 पारे में पढ़ो, मुफ़स्सिर छा लिखे? सही हदीस आहे, जंहिं हिकिड़ी निमाज़ छॾी ॼण 70 ढेरा ज़िना कयूं। अंदाज़ो लगा, फैसलो ॾे। होटलुनि ते फिका खाइण वारा, प्यालनि ते किरण वारा,
फिल्मन ते अखियुनि जो नुक़सान करण वारा, यहूदी यहूदिया नूं उघाड़ा ॾिसण वारा, तोखे टाइम नथो मिले जो रब जे सजदे लाइ अल्लाह जे बारगाह में झुक। सोने भिटाई बयान फरमायो त मूंखे मूं प्रियन ॿधी विधो ॿार में, मूंखे मुंहिंजे प्रियन दरिया में लाथो आहे, पाणी जे तलाउ में। मूंखे मूं प्रियन ॿधी विधो ॿार में, उभा ईअं चवनि त मतां पाण पुसाई। दरिया में लाहिया पुस जान, छा था चवनि? जवाब ॾे बेटा। हिसाब कामिल मुर्शिद, कामिल मुर्शिद जो कमु आहे पंहिंजे मुरीद जी रहनुमाई, रहबरी करणु। हेॾे निहारे छा थो फरमाए जवाब में त कीअं पुसण खां बचंदे, कीअं तुंहिंजो तहफ़ुज़ थींदो। फरमाए तो प्रीत रख पंजन सां, पीहई कर बहाल, इन्हीअ गोरी ॻाल तुंहिंजो पाद पुसंदो कीअं की। 5 नमाज़ूं 30 रोज़ा 30 चओ चओ ॾाढा था चओ। अचे थो मथां महीनो रहमत खज़ीनो, अल्लाह ॾेखारींदो इन में मदीनो, जिते पिरीअ जे ख़ुशबूदार जो असर आहे। छा आहे ख़ुशबूदार असर? पिरीअ जो पसीनो। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। 2 महीना अॻु में हबीबन घुरायो, वरी 3-4 ॾींहुं फोन आई त मेरी साहब वीज़ा लॻी पई, अच मदीने हल। सुभान अल्लाह। चओ नथो चई पोइ कंहिंसां मां ॻाल्हायां? मुझे दिल भर जी दरबार में दरख़्वास्त होंदी आहे, परमिट मिली वेंदी आहे, इजाज़त मिली वेंदी आहे, ऐं मदीनो जेको ॾिसी ईंदो उन खां विसरंदो ई कोन। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। मूं हिकिड़ो पुराणो शेर पढ़ियो हूंदो कई भेरा जलसनि में, अॼु बि पढ़ां। छा थो चवे मोहब्बत वारो? मक्के में बरसते हैं अनवारे खुदाबंदी। खुदा असांखे ॿिन्ही प्यारनि जाइनि सां प्यार ॾिनो आहे। मक्को बि भलो, मदीनो बि। मक्के में बरसते हैं अनवारे खुदाबंदी, रहमत का लगा देखा बाजार मदीने में, रहमत का लगा देखा बाजार मदीने में, महबूब खुदा का है दरबार मदीने में, है उम्मत आसी के गमखार मदीने में। मैं भला न्यूयॉर्क के कोन ॾिठो थी छा? खणी त फको थी वियो। दुआ कयो अल्लाह ने अमेरिकी काफ़िरनि खे तबाह करे। सब काफ़िर गॾिजी विया आहिनि, मुहम्मद घोट जे उम्मत ते बम वसायो, पर अल्लाह कंदो न रहंदा बम, लहंदा हम, थींदा कम, अहांजा मर्तबा तम। ॿियो तव्हां त को हथियार न हो, रोईंदा घुरो मौला ने काफ़िरनि खे तबाह कर। शत्तित शमिलहुम फर्रिक जमाहुम नज़्ज़िकहुम कुल्ल मुमज़्ज़क़िन। मौला ने खे टुकड़ा टोटा बनाए छॾ। मदीने वारे जे उम्मत खे सदाईं महफूज़ रख, सदाईं महफूज रख। अरे आमीर चओ कस कान थी लॻई। खुदा जी ज़ात असांखे ईमान वारनि जे लाइ हमदर्दी ॾिनी आहे, ईमान वारनि जे लाइ साथ ॾियण जी नियत ॾिनी आहे, पर इहो असांखे नथो लॻे त विढ़े हिकिड़ो ऐं सारियो दुकान, सारियो गाॾियूं, सारियो परावा दफ़्तर। न न, इहो दीन में किथे बि कोन्हे को। दुआऊं घर, जिहाद जो जज़्बो रख, ज़रूरत पवे सॾु थी वञे त जी जी चवंदो मैदान मल्हाए ॾेखार। अब्बा
न्यूयॉर्क कोने में वही चा ये जो हाँ लंदन न क्यों तू रस्तन तेजर कुत्तियों सुधू पड़ी हन इसे मुल्क तरक्की तरक्की है ले भेगा तरक्की वो रिठो थी जी हाँ वो बरसिया पेरिस वो बरसिया वो भला मदीनो छो पियो गाई हाँ हाँ सुभान अल्लाह च न सोचे कैसा ॻाल्हायां अल्लाह जे बाने बयान फरमाए दुनिया की कोई बसती लगती नहीं है दिल को शहर वणी कौन दुनिया की कोई बसती लगती नहीं है दिल को क्योंकि रह के मैं आया हूँ दिन 4 मदीने में क्योंकि रह के मैं आया हूँ दिन 4 मदीने में महबूब खुदा का है दरबार मदीने में है उम्मते आसी के गमखार मदीने में सुभान अल्लाह चा अल्लाह फरमाए तो नमाज पढ़े मु अल्लाह जो मिठो नालो वठे मुखे याद करे मुझो जिक्र करे नमाज पढ़े बेनमाजी आओ वडेरन जे सदके जी चवंदा आहियूं ऑफिसर जे सदके जी चवंदा आहियूं घरवारीअ जे सदके जी 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 चई ज़ुबान सुकी वेंदी आहे पींघे में सुतल पुट सॾींदो अब्बा जी चवंदो ॿुॾी नथो मरी जो रब जे सदके जी नथो चवे जंहिं तोखे पैदा कयो जंहिं तोखे इंसान बनायो जंहिं तोखे मुस्तफ़ा जहिड़े दिलबर जो उम्मती बनायो जंहिं तोखे क़ुरान करीम जहिड़ो किताब अता फरमायो ॿियनि जे सदके जी चवण वारा अल्लाह जे सदके जी च रब जी दरबार में झुकी पर सजदो करे वेही रह बेटा घोट जी ॻाल्हि पे कंहिं महिल ॿुधाए थो त मूंखे पिरियनि दरिया में लाथो आहे पाणी जे तलाउ में लाथो आहे हाणे चवनि पिया बचावा कर पुछ न कीअं बचा कामिल मुर्शिद दस थो ॾे छा थो ॾे ईअं न त सजन साईं वांगुरु तहजुद इशराक ज़िक्र अल्लाह जे दीन जा दर्द मस्जिद में वेहंदा फ़क़ीर तूं ॿुधा तो घणो दीन जो कमु कयो आहे हाँ कॾहिं साईं ईअं न चयो त मुरीद तूं ॿुधा वाह मुंहिंजा साईं तुंहिंजो अखलाक दोस्त खुश आहिनि दोस्तनि जो कहिड़ो हाल आहे दोस्त कम किथे पिया कनि छा इनकिसारी आहे नुक्ते नुक्ते खे सोचबो आहे काफ़ी जैन ते था ॾिठो आहे मुरीद मुंहिंजा मुरीद एब कोन्हे भली चो बुरो कोन्हे पर मुंहिंजे कामिल मुर्शिद जी निवरत ॾिस न्याज़ ॾिस हेठां ई ॾिस तवाज़ो ॾिस ख़ुशहल्की ॾिस अंदाज़ निहार वाह वाह चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह वॾो वात खोल ॾंड न पवंदी चओ सुभान अल्लाह अल्लाह जे ज़ात बरकत बान हो बेटाई साहब कामिल मुर्शिदा दस थो ॾे प्रीत रख पंजन सां टीह ई कर बहाल टीह छा मथां अचे पियो रमज़ान महीनो चई भाउ रोज़ो रखनि साईं तबियत ठीकु तव्हांजी ॻाल्हि करे तबियत ठीकु न आहे वरी मानी खाइण ते वेहे थो त घर वारी निहारे चेसि मार पवई मुआ को बचन ला गिरह बि न बचाई अरे तूं बीमार आहे बहाने साथ अटकलूं अल्लाह सां हलंदियूं आहिनि वरी ॿियो छा साईं मौली साहब फर्ज़ त आहे फर्ज़ फीथी सां
फर्ज त आहे पर पैसा शैतान मुझे दिल बर हबीब फरमायो त पारी पहरी हाथ चंद्र भी हंदो सुफदत मरदत शयातीन सुफदत शयातीन व मरदतुल जिन्न रब चंदो शैतानन खे जकड़ो बधो जिन्न बधो छड़े ॾियो मोहम्मद घोट जो उम्मत खे न शैतान न जिन्न हाणे निसरी निर्वार थी हाणे मैदान मल्हा हाणे रोज़ा रखो हाणे तरावीह पढ़ो पोइ ॾिस त कीअं थो मुंहिंजे करीम जे करम जो ककर वसे रिवायत में आयो चंड बीहंदो हाणे त रेडियो आहे टीवी आहे हिलाल जे रूयत वारी कमेटी चंड ॾिसण वारी ऐं मेंबरनि जी कमेटी फ़ैसिलो ॾींदी आहे देखा गया या नहीं देखा गया कम ख़त्म अॻे वॾड़ा मथे भितियुनि ते छितियुनि ते निहारींदा हुआ अब ओहो चंड बीठो आहे हबीब मथां चंड नज़र आयो कंहिं ॿुधो त चंड बीठो आहे रमज़ान पाक जो रुॻी दिलि में ख़ुशि थो थिए त भली चंड बीठो रोज़ा रखंदुसि ख़ुशि थी दिलि में चए थो रोज़ा रखंदुसि उन राति अल्लाह ताला उन बाने जे जिस्म खे जहन्नम जी बाहि ते हराम करे छॾींदो इहो सी रमज़ान मुंहिंजा दिल बर हबीब शाबान जे आख़िरी तारीख़ में वेही खिताब कंदा रमज़ान जी फज़ीलतूं बयान फरमाईंदा मन काम रमज़ान ईमानन व इहतिसाबा गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी जेको बीही रमज़ान में तरावीहूं पढ़े क़ियाम रमज़ान करे रात जो जागे अल्लाह ताला जा अॻियां गुनाह बख़्शे छॾींदो आहे तो सुभान अल्लाह कोन चयो फ़क़ीर तूं किथां कंबर खां ॿारहं खां भॻोई सुभान अल्लाह बि नथो चवीं हा मुंहिंजा पिरी ॾाढा चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह पिरी किथे पियो फिरी मतां वञी किथे किरी जाग जाग त खुले भाग जाग कठ में भाग जाग क़ुरान कोन्हे राग मदीने जे मीर जे इश्क जी ॻाल्हि ॿुध रमज़ान पाक जूं बरकतूं ॿुध निमाज़ जो फज़ाइल शान ॿुध विच धनी बयान फरमायो त खॾ में लथो पियो आहे दुनिया जे दरिया में बचंदे बची वेंदे मायूस न थी साईं कीअं बचा समय तो पिरी ते रख पंजनि सां टीह कर बहाल इन्हीअ गोरी ॻाल्हि तुंहिंजो तादो पुसंदो की न की सुभान अल्लाह तरावीहूं पढ़ो सैयदना अमीरुल मोमिनीन हजरत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी सोने जो सहो नबी साईं जो चओ बिजी थो छा मता को मवालो फिरी अचे नबी जो सहरो अली मुर्तज़ा जो न्याणो खातूने जन्नत जो न्याणो अकुलमंद सियाणो दुनिया जा यहूदी ईसाई इस्लाम जा दुश्मन मजबूर लिखी विया त जे अमीर उमर अञा 10 साल धरतीअ ते रहे हां त रूह ज़मीन ते को काफ़िर रहे ई न वाह वाह अमीर उमर वाह वाह फारूक आज़म मुझा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त उमर जी मुंहिंजा दिल बर जंहिं वाट सां तो ईंदो शैतान वाट ई छॾे भॼी वेंदो आहे केरु भॼंदो आहे किथो चओ अमीर उमर खां केरु भॼंदो आहे समझी चओ केरु एंड ब्रदर्स एंड ब्रदर्स एंड कंपनी जा दुश्मन वाड़े वा सजन वाड़े वा कुर्बान ॾियण वारा सुल्फिन ते हीरोइन ते टिट्टी हर जहिड़ियूं टंगूं थी वयूं अथसि हीअ अचे दीनदार बणियो आहे मदीने पाक जो शहर आहे कहिड़ो शहर चओ कहिड़ो शहर नबी का
वाह वाह। शहर नबी की बात न पूछो, उसकी बड़ी है शान। मां ताला अच्छा थियो मूंखे मदीने खे ज़रूर गाया। शहर नबी की बात न पूछो, उसकी बड़ी है शान। शहर नबी की बात न पूछो, उसकी बड़ी है शान, उसकी बड़ी है शान। मुझको मदीना खुल दे बरी का नक्शा लगता है, मुझको मदीना पर माता तो तुझको मदीना, अन्या सबको मदीना खुल दे बरी का नक्शा लगता है। महफिल जिक्र नबी का मंजर कैसा लगता है, महफिल में मौजूद है आका ऐसा लगता है। हबीब जा आशिको, सोहने हबीब जा मोहब्बत वारो अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने पाक में अमीरुल मुमिनीन बन्यो, खलीफतुल मुस्लिमीन बन्यो। ज़ाहिर पहुंचो पर मदीने वारे लिस्ट अॻु ई ॿुधाए छॾी। अल्लामा बेहकी जो किताब दलाइलुन नुबुव्वत तकलीफ़ करे पढ़ी ॾिसो। मुहद्दिस बेहकी लिखे थो त जन मदीने पाक में हुजूर पंहिंजे मस्जिद पाक जा खॾा खनाया, पीढ़ खोटराई, पहिरीं पहिरीं सिर हबीब ने पाण रखी। वाह वाह। फरमायो अबू बकर किथे आ? क़िबला हाज़िर आहियां, मुंहिंजे सिर जे भर में तूं सिर रख। उमर किथे आ? सोना हाज़िर आहियां, अबू बकर जे भर में तूं सिर रख। उस्मान किथे आ? आका हाज़िर आहियां, उमर जे भर में तूं सिर रख। शेर खुदा किथे आ? सोना हाज़िर आहियां, उस्मान जे भर में तूं सिर रख। ए पंज सिरूं लागी तूं रखजी वयो। मुंहिंजे दिल पर फरमायो हा उलाइल खुलफा मिन बादी, जे तरतीब सां मूं सिरूं रखायूं आहिनि, ऐं तरतीब सां ई मुंहिंजा ख़लीफ़ा थींदा। साईं वॾा नंढा न कजां, रब मदीने मोकिलींदी जाग। होशियार होशियार, बाक़ी 2-3 मिंट। सुभान अल्लाह चओ। ओ फारूक आज़म, अब असां वटि पाणीअ जी किल्लत आहे, जुलूस, लीडरनि वीचारनि कोशिशूं कयूं, अॻुवाणियूं कयूं, हाय घोड़ा कई, पर कंहिंखे बि हुजत थी जो चवे त सिंधू दरिया तोखे माथो वहायां। थी अबा ॻाल्हायो त सही न। मिस्र जो दरिया न पियो वहे, गवर्नर ख़त लिखियो त साईं हिते रवाज आहिनि ऊंधा। जे असांजे सिंध में हूंदो रवाज त बा कलंदर मेदी थो मखे, मेदी थो मखे। ईंदो को मवालो चीच ॿोड़ींदी, कलंदर ॿोड़ी आहे। कलंदर खे जो कम ई कोन्हे, नफ़ीलूं अला छा जो छा। औलिया किराम जी ज़िंदगी जो मक़सद भुलिजी वियो। मक़सद इहो आहे त बाननि खे अल्लाह जी मुहबत जी दौलत मिले, ज़ाकिर बणजनि, शाकिर बणजनि, साबिर बणजनि, फातिह बणजनि, मुजाहिद बणजनि, शहीद बणजनि, अल्लाह जा वातल बाना बणजनि। को डंडा खाए पियो घुमे, को कूंडा खाए पियो घुमे, को झंडा खाए पियो घुमे, कंहिंजी कार जी गोड़ आहे, को चर्च में भक लॻो पियो आहे। तो त मूंसां कई आहे। मोरे खां परियां माड़ी जो ॻोठ आहे, रोड ते मां वञा पियो कार में त हिकिड़ो खामे में पियो आहे,
अरे मुझे ट्रक के धक है साला छा ड्राइवर अचो न सही नशे में मुझे ॾिसी से मता बा के धक लॻो आहे ट्रक जो ॾिसी से वेठो वञी ॾिसे से त वाकई नशे में आहे अरे बे ख़बर मुर्शिद त मूंसां कई आहे इहो बि मुर्शिद आहे दुख थींदो आहे मुर्शिद खे मुर्शिद न सम्झी जेके लाइक़ आहिनि उन्हनि खे मुर्शिद मञ जेके न आहिनि जे हुज़ूर जी औलाद आहिनि त ख़िदमत करे अदब करे पेश अच न त हथ परे कढी बीही रह मुर्शिद ओहो आहे जंहिंजो हिकिड़ो हथ तोसां आहे त ॿियो मदीने वारे सां आहे मुंहिंजा भाउ मुंहिंजा अदा अबा नारा बंदि कर मुंहिंजा पिरी बसि नारा बंदि कर 2 मिंट मूंखे वारो ॾे ॿधा हथ आहिनि वरी थोरी लभंदा अहिड़ा अल्लाह जी ज़ात बरकात प्यारा मान हो हज़रत अमीर उमर के गवर्नर खत थो लिखे साईं मिस्र में रवाज कहिड़ो न्याणी दरिया में जेरी वीचारी ॿोड़े मारींदा असांजो रवाज है न रात जो मुड़स खे थी चए त झिंडे छोकिरे जी तको न ॾिनीसीं झिंडे कीअं समझिए ना चए हलंदासीं तकड़ कान्हे हाणो खणी ॿार खे चोंडड़ी त रंभ कयूं ॿी टी पी वीचारो उथी बीठो ख़ैर छा थियो अथसि राति जे चयो मां निंड मुंहिंजी थी फिटे तोखे छा आहे सुबुह जो घर हगारियो तयारु करे वञे पियो हे रस्म रवाज सुन्नी बुज़ुर्ग कोन चवंदा आलिम सुन्नी न चवंदा असांजे वलीअनि सां अक़ीदत जो मतिलबु इहो न आहे जेको तो जाहिल बनायो आहे असांजे अक़ीदत जो मतिलबु इहो आहे त हे रब करीम जा प्यारा आहिनि हथ खणंदा रब खे वणंदा पर ग़लत तरीक़ा न रस्मूं न सजदा न तवाफ़ न हिंदियूं न दुल्हन जा दानचार न मंगनहार मुठूं अचो विच में वेठो आहे अरे हिन खे छो विहारियो अथई चई न्याणी आहे वॾी ॻाल्हि थी तो वारी न्याणीअ खे मुछूं कया आहियूं तो वारी न्याणीअ खे मुछूं कया आहियूं मां हिकिड़े चयो यार नाराज़ न थिजा त मां अर्ज़ु कयां कि हा मूं पिया न्याणी विहारी छो अथई जागो पिया रस्मूं ख़तमु कयो महबूब करीम जे सुन्नत ते अमल कयो दामने मुस्तफ़ा में चंबड़ी पो रवाज छॾे ॾियो अल्लाह जी वलीअनि जो फैज़ हक़ वलीअ ज़िंदा आहिनि हक़ वलीअ फैज़ ॾींदा आहिनि हक़ चा हक़ अशरफ अली थानवी चिश्तिया रशीद अहमद गंगोही चिश्तिया इमदादुल्लाह मुहाजिर मक्की चिश्तिया देवबंदन जा चोटी जा उलमा चिश्ती हल चिश्तिन जो सिलसिलो हजरत मुईनुद्दीन अजमेरी सां मिलंदो आहे ख़ाजा अजमेरी 40 ॾींहं लाहौर वारे दाता जे दरवाजे ते वेठो आहे यकीन है त उहो सुतल फैज़ ॾींदो फैज़ चा फैज़ 40 ॾींहं रही जॾहिं उथे थो जो फरमाया तो गंज बख्शे फैज़ आलम मज़हरे नूरे खुदा सुभान अल्लाह दाता साईं चहराई मस्जिद मुल्लन खे दावत कोन ॾिनई जाहिल ज़िद करे त मौलवी समझाए मौलवी ज़िद ते चढ़े त रब हिदायत ॾे इहो कहिड़ो पीर आयो किसे अली हजवेरी आहे कॾहिं आयो आहे 2 ॾींहं छा पियो करे चई माण्हू चवनि था त रुठलनि खे रब रिझाए ॾींदो आहे हा वेठो आहे सादड़ी झूपड़ी आहे हिंदुनि जी ॼञ हुई रस्तो भुलिजी विया घोट अॻिते वधी वियो ॿिया ॼाणी पोइ रहिजी विया के वीचारा सुस्त के ढरा कंहिंजूं वरी औरतूं
बीह त अञा फुली पाया बीह त रहो वेठा घोट वारो हुसो ॼण वक़्तु वधी वियो ही साईं जो वेठो हो त हिकिड़े माण्हू भर में चए ओ बड़े में घोट किथे ॾिठी हा हा चई घोट चई हा साईं घोट कहिड़े रस्ते सां वियो कहिड़े रस्ते मिलंदो दाता सम्झो त मदीने जे घोट जो थो पुछे बेटा फरमाए तूं मदीने जा घोट सुन मुंहिंजा सभला कज मोहम्मद मोट आसी तुंहिंजे आसरे मदीने जा शेर सुन मुंहिंजा सभला भर मुबारक पेर आसी तुंहिंजे आसरे मदीने जा शाह सुन मुंहिंजा सभला कारण रब अल्लाह सिगोर सिज सुतर अब घोट वारी वाट से रुगी वाट न पर घोट ॾेखार हेॾे थियो तिलक लॻा पिया आहिनि धोतियूं ॿुधो पई हथ था खणे त गुंबद ख़िदरा जूं त जलियूं पियूं वाह 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 सुभान अल्लाह चओ मस्जिद ठाही मौली साहब बिगड़ी पिया किबले की ना सिधी ना ड्रही नहीं ठही साईं खे ॿुधाइण साईं चइबा निमाज़ जे टाइम ते सभिनी आलमनि सगोरनि खे दावत ॾियो अचनि आया ख़ैर सां अचे सफ़ में साईं चयो मूंसां गॾिजी बीहो बीठा जॾहिं निमाज़ जी नियत पई थिए मुहकाबतुल्लाह शरीफ़ ॾांहुं अल्लाह जे प्यारे हथ मुबारक खणी जो उलमा सगोरा ॿुधा निहारियो त भित सिधी आया फिडी आहे ॼण त हिजाब हटी विया दाता जे मस्जिद जूं कुंडूं काबे जे कुंडनि सां मिलियूं बीठियूं आहिनि ख़ाजा अजमेरी अचे चालीहो कढियो चिश्ती सॾाइण वारो चिश्ती सॾाइण वारो चिश्ती लिखण वारो ख़ाजा मुईनुद्दीन चिश्ती 40 ॾींहं रही उथो छा पियो फरमाए गंज बख्श फैज़ आलम मज़हरे नूरे खुदा गंज बख्श फैज़ आलम मज़हरे नूरे खुदा नाकिसारा पीर कामिल कामिलारा रहनुमा फैज़ मिलियो या न ॾाढा ॻाल्हा मिलियो फैज़ जा खज़ाना मिलिया नाक़िसन जो तो मुर्शिदा पर कामिलन जो भी रहनुमा है ये वली मौला नाहिन ये मिट्टी नाहिन ये दरा नाहिन ये ढेर नाहिन हक जा शेर आहिन कब्र में रही करे ॾिसंदा बहन ॿुधंदा बहन दुआ कंदा बहन हथ खणंदा आहिनि रब खे वणंदा नजदी दुनिया जो अॻुवान अल्लामा इब्नुल क़य्यिम इब्न तैमियह जो शागिर्द मुफस्सिर कुरान इब्न कसीर जो उस्ताद इब्नुल क़य्यिम किताब रूह लिखियो आहे उनखे त ख़ुदा जे नाले पढ़ो उन में लिखे थो त मदीने वारो सुहिणो ऐं ॿिया नबी जेराहनि मौजूद आहिनि सिर्फ अखियुनि खां ग़ाइब कया विया आहिनि जो मलाइक ग़ाइब हूंदा आहिनि ॾिसण में न ईंदा आहिनि ज़िंदा आहिनि मौजूद लिखे थो त रूह जिस्म सां तअल्लुक़ एॾो मज़बूत रखंदो आहे जो जिस्म खे फनासियत न ईंदी आहे वलीअ जो जिस्म ॻरंदो बि न आहे मिटी बि न थींदो आहे ताल्लुक़ मज़बूत हूंदो आहे मथां को सलाम चवंदो त जवाबु ॾींदो आहे सलाम ॿुधंदो आहे ईंदड़ खे ॾिसंदो आहे सुञाणंदो आहे जेसीं ताईं वेठो हूंदो दिलि विंदराईंदो आहे इब्नुल क़य्यिम रुॻी पंहिंजी ॻाल्हि न कई आहे मुंहिंजे दिलि भर जूं हदीसूं आंदियूं आहिनि हबीब करीम जा इरशाद आंदा आहिनि अल्लामा सयूती शरह सुदूर में लिखियो त हिकिड़ी क़ब्र
खोटियूं पासे में जेका क़बर हुई उन जे लहदो से लही पियो खोटण वारे निवड़ी निहारियो ॾिसां त केर अंदर निवड़ी निहारे त चादर ॿधियो गोॾनि खे झूमे पे झोलीअ में क़ुरान वेठो आहे लुॾे बि वेठो पढ़े बि वेठो सब चओ सुभान अल्लाह हिकिड़ो मां चवां मूंखे बि रब दर्जो ॾींदो तोखे बि दर्जो ॾींदो वली मोल न आहिनि वली फैज़ वारा वली कमाल वारा वली शान वारा वलियनि जे दरवाज़े ते अचण वारे कुते जो बि क़दुरु आहे पर ग़लति कम न कर सजदा न तवाफ न डंडा कुंडा न भंग जा घोटा न गंद गावार न मुंह ते कपिड़ो विझी मुराक़बो करे वेही रह दिल जी दरी खुली वञे त सुतल वली मिली वञे इहा कैफ़ियत पैदा कर इहा कैफ़ियत पैदा कर मुंहिंजे सॼण पीर वटि अहिड़ो रस्तो खुली पवंदी अहिड़ी महिरबानी थींदी जो सुतो पियो हूंदे त बि तूं ॼण सुतल कोन आहीं वार वार मां आवाज़ पियो निकिरंदो अल्लाह 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 सभु चओ न अल्लाह 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 चओ सुभान अल्लाह मुंहिंजे महबूब मुर्शिद ते ॾाढी महिरबानी हिकु भेरे मां ख़्वाब ॾिठो त वुज़ूअ वारी टांकी जो हूंदी आहे उन टांकीअ जे मथां वरी पाणीअ वारी टांकी ठाहींदा आहिनि जंहिंमां पाणी ईंदो आहे ख़्वाब में ॾिसां पियो त उहा पाणीअ वारी टांकी न आहे टांकी जेका भरियल आहे सा माखीअ सां भरियल आहे छा सां ऐं मुंहिंजा साईं सजन साईं गिलास भरे मूंखे चवनि पिया अचे पीउ मां त रब जा थोरा ॻायां न मुंहिंजे महबूब मुर्शिद जूं महिरबानियूं आहिनि पर इहा टांकी को हिकिड़े एतिरी सलाह कोन हुई जेको ईंदो तंहिंखे मिलंदी जेको ईंदो तंहिं ते महिरबानी थींदी अक़ीदे में पको रहो गप जो कीलो न थी हेॾे हेॾे धिका न खा सभिनी बुज़ुर्गनि सां प्यार रखबो अदब रखबो मोहब्बत रखबी तज़ीम कबी पर दिल जो दिल भर हिकिड़ो अल्लाह जा बानो कामयाब केरा कद अफ़लह मन तज़क्का व ज़कर अस्म रब्बिही फसल्ला अल्लाह जो नालो याद करे नमाज़ पढ़े सुभान अल्लाह चओ बल तुसिरून अल हयात दुनिया अवां के दुनिया जी हयाती पसंद आहे उनखे इख्तियार था कयो अल्लाह तो बल आखिरत खैरुम व अबका आखिरत भली बाहे बका वारी बाहे इन हाज़ा लफ़ी सुहफ़ी उला सुहफ़ इब्राहीम व मूसा रफ़रमाए थो इहो मुंहिंजो इरशाद रुॻी तव्हां लाइ कोन्हे इहो मुंहिंजो इरशाद अॻियनि सहीफ़नि में बि हो अॻियनि किताबनि में बि हो अॻियनि नबियनि जे लाइ इरशाद हुआ उन्हनि जे मारिफत उम्मतुनि जे लाइ इरशाद हुआ जंहिं बि पंहिंजे क़ल्ब खे साफ़ बनायो पंहिंजे अंदर खे पाक बनायो पंहिंजे ज़ाहिर खे पाक बनायो अल्लाह जी ज़ात फरमायो कामयाब आहे कामरान आहे दुनिया जी हयातीअ खे आख़िरत खां वधीक न सम्झो सॼी राति सुता पिया हूं छा फ़ाइदो हिकिड़े बादशाह वीचारे नौकिरियाणीअ खे चयो त गर्मीअ जी मुदाम जो बिस्तरो ॿाहिरि कढी विछा तॾहिं एसी न हुई बिजली न हुई एयर कंडीशन न हुआ पंखा न हुआ ॿाहिरि कढ हवा कुदरती लॻे थधो थिए त मां पोइ सुम्हां टोपी वारा पहिरीं जाॻियो ॿिए ॾे न निहार तोखे पियो चवां जेको निंड कनि ॿिए ॾे निहारींदो आहे करे हा ॿुधो बादशाह जो हुकुम नौकिरियाणे बिस्तरो ॿाहिरि कढो
बेचारी मिस्कीन इसा बिस्तरो कहिड़ो आहे, हथ हईं रेशमी चादर, थधो फर्स्ट क्लास आलीशान नरम बिस्तरो, हेॾी निहारी त केरु कोन्हे, भला वेही त ॾिसां, वेठी सुम्ही था ॾिसां। बेचारी मिस्कीन सॼो ॾींहुं कमकार करे थकिजी टोपरी जो सुती निंड अची, बादशाह ॿाहिरां घुमंदो फिरंदो आयो, हथ में लकुण हो, निहारी हीअ वरी मुंहिंजे हंधि सुम्ही रही आहे, उथारे मथे उथी जाग उथी उथी अचे वथई, चईं छो थो मारी, चई मुंहिंजे बिस्तरे ते छो सुती हुई, ॿ टे जो लठियूं हई त रोअण जी बजा खिली पई, चई खिली छा थी, चई हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में आई आहे, कहिड़ी, चए थी मैं इस बिस्तर पे क्या लेटी कि मेरी जात बुंगाई, अध कलाक सुती हाँ तो सोटिन जो वठ वठा थी वई आहे, मैं इस बिस्तर पे क्या लेटी कि मेरी जात बुंगाई, सजा थोड़े से ही सोने की मैंने इस कदर पाई, मां थोरो सुती हाँ एॾी सजा मिली आहे, पर तूं जो सॼी राति में ते सुता ॿुधा त तोखे सजा केतिरी मिलंदी, सोचन हाँ मैं इस बिस्तर पे क्या लेटी कि मेरी जात आई, सजा थोड़े से ही सोने की मैंने इस कदर पाई, बरोज़े हशर जिस दिन हाज़िरी पेशे खुदा होगी, जो इस पर उम्र भर सोया तो उसकी क्या सजा होगी। दुनिया जी हयाती के इख्तियार न कर, इख्तियार कर, पसंद कर आखिरत खे, कंहिंखे जवाब त ॾे, कंहिंखे वल आखिरत खैरु व अबका, भली बाहे बका मारी बाहे, इन हाज़ा लफ़िस्सुहुफ़िल ऊला, अल्लाह फरमाए तो ये ॻाल्हियूं अॻियनि सहीफ़नि में बि हुयूं, उन्हनि खे बि इरशाद हा, भला कंहिंजा कंहिंजा सहीफ़ा, फरमाए तो सुहुफ़ इब्राहीम व मूसा, सुहुफ़ इब्राहीम व मूसा, इब्राहीम सुहिणे, हज़रत मूसा सुहिणे, ख़ुदा जे प्यारनि नबीअनि जे सहीफ़नि में बि इहे ॻाल्हियूं हुयूं। अधु इशारो थो करे हिकु, पर मां चवंदोमांसि त 12 बजे खां पोइ लिक, न त ही फ़क़ीर बिगड़िया त न तोखे शरीदा न मूंखे, हा त अहिड़ा हल अलाह मदीने मोकिले न जो बिगड़िया त पोइ ख़ैर, न को छोटा न को बड़ा, जो नजर पे चढ़ा, बुरो शरीफ पर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। ही हुयूं आयत मुबारक जेके मूं अव्हां जे अॻियां पढ़ियूं, रब करीम मूंखे इहा तिलावत नसीब कई, अव्हां ॿुधो, अल्लाह साईं मुंहिंजो अर्ज़ करणु अव्हां जो ॿुधणु क़बूल करे, अल्लाह साईं अव्हां असांखे कामिल मुर्शिद जी पक्की निस्बत दाम काम क़यामत ताईं मज़बूत रखे, उन्हनि जूं निगाहूं, उन्हनि जूं दुआऊं, उन्हनि जो फ़ैज़ हैरत अंगेज़ असां तव्हांजे दिलनि में आहे, अल्लाह करे वधंदो रहे, वधंदो रहे, वधंदो रहे। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व अस्सहाबि अजमईन। रब करीम मूं गुनहगार जी मुझे मुर्शिद सोहने जे दरबार ते हाज़िरी कबूल फरमा।
या अल्लाह जो कुछ अर्ज कयनि हिननि तुंहिंजे ॿारनि ॿुधो जो अर्ज करण ॿुधनि मंज़ूर फरमा। अल्लाह से असांखे नाले जे मुस्लमान जे बजा हकीकी सच्चो मुस्लमान रख, मजबूत ईमान रख। मदीने वारे जो अदब, सहाबन इमामन वलीयन जो अदब इज्जत ज़हन में अक़ीदे में रख। कुरान करीम जो पढ़न पढ़ाइण ख़िदमत नसीब फरमा। या अल्लाह मुझे कामिल मुर्शिद जी दरगाह जो फैज़ क़यामत जारी रहे। या अल्लाह सॼी जमायत वेठी आहे, हिन जूं मुरादूं मुख़्तलिफ़ हूंदियूं, कंहिंजी कहिड़ी मुराद आहे, कंहिंजी कहिड़ी मुराद आहे। रब करीम सभिनी जो जाइज़ मुरादूं पूरियूं फरमा, सभिनी जा नेक इरादा उनखे आसान अता फरमा। मर्ज़ कर्ज़ दर्द दुश्मन फितना मुसीबतूं बीमारियूं परेशानियूं हर तकलीफ़ूं दूर कर। रब करीम ज़ालिमन काफ़िरन खे तबाह कर। रब करीम अमरीकी कमीनन खे तबाह कर। मुहम्मद घोट जे उम्मत जे बच्चे बच्चे जी हिफ़ाज़त कर। रब करीम आशिकाने मुस्तफ़ा के शाद आबाद रख। मज़लूमन मुसलमाननि जी मदद कर। रब करीम असांजा ॿई जहान सुहिणा कर। क़ाल अल्लाह अज़्ज़ व जल्ल फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलिही